साईं सिकंदर जेतोई साहब, साईं डॉक्टर जब्बार खुशू साहब, साईं अतीक रहमान सोलंकी साहब, मुझे सिंधी सूह जिंद जा सदर, तनकन जा उहदेदार, असांजे मेज़बान सिटी जो सदर, अस्सलाम वालेकुम वीर साहब। साईं मुझा मूं कल साईं सिकंदर के गुज़ारिश कई कि जो कराची जो असां एहतजाज जो सॾु ॾिनो आहे वो इंतहाई मजबूरी में उस्ताद जा मसला ॾींहों ॾींहुं वधंदा वञनि उस्ताद परेशान पिया थियनि। ये मसइले ते आउं प्रेस कॉन्फ्रेंस में निशानी करे चुको आहियां, साईं सिकंदर भी निशानी करे चुको आहे, पर कुछ मसला जो ज़रूर कंदुसि उनमें थेरेफरस जो वॾी मुल्क सिंधी उस्ताद सां मसलो आहे वो आहे बायोमेट्रिक। बायोमेट्रिक जो अज़ाब आहे वो सिंधी उस्ताद ख़त्म करे ज़िले ते आंदो वञे त सिंध जो उस्ताद जो मसइले जो हल थींदो। बायोमेट्रिक जी आड़ में ये पूरी सिंध में उस्ताद के टर्मिनेट कयो पियो वञे, इंक्रीमेंटूं कटियूं पियूं वञनि, इंतहाई मन हिकिड़ो जी सम्झ रुश्वत जो रेट वधायो पियो वञे। उन खां पोइ आहे असांजा जेके 2001 खां 2019 ताईं जेके उस्ताद भर्ती थियल आहिनि, मुंहिंजे घर 2001 वारा उहे नौजवान उहे मुंहिंजा अछावर थी विया आहिनि, पर दोस्त उनखे हिकिड़ो नौजवान जो सीनियर जूनियर जो तहसीलदार जो न ॾिनी तंज़ीम जा सभु वारस नौजवान वारस असां सीनियर वारस आहियूं, सभु तंज़ीम जी जानियूं सभु तंज़ीम जी हेठि कयूं ख़ुदा अहिड़ो को बि तासर न ॾियो। तव्हांजा मसला असांजा मसला तव्हांजा मसला हीअ पेट्रियल सभिनी जी वारस आहे, हीअ असांजी मदर तंज़ीम आहे, असांजी माउ आहे। उन जे करे असां 2001 खां 2019 ताईं जेके कॉन्ट्रेक्ट ते उस्ताद भर्ती थियल आहिनि असां चऊं था त उनखे डेट ऑफ अपॉइंटमेंट खां ॿियनि वांगे डेट ॿियनि सुबुह वांगे उनखे पंहिंजी मुक़ररी वारे तारीख़ खां रेगुलर के जेके बि हुनजा जायज़ हक़ उनखे ॾिना वञनि त काफ़ी सारा मसला हल थी वेंदा। उन खां पोइ अपग्रेडेशन जो जेको मसइलो उहो असां चयो था त उहो बिना शर्त जे ॾिनो वञे। जीअं क्लार्क आहिनि उनजी अपग्रेडेशन कई आहे, बायोमेट्रिक असिस्टेंट उनजी अपग्रेडेशन कई आहे, ऐं कंप्यूटर ऑपरेटर उनजी अपग्रेडेशन कई आहे, पुलिस वारी अपग्रेडेशन कई आहे। त उन खां को कागज़ कोन वठो वियो आहे, त उस्ताद जे मथां सभु कानून लागू कया आहिनि। ख़ुदा उस्ताद रहम करे इहो कानून ख़तमु करियो। उन खां पोइ असांजो कैंपस क्लस्टर हब स्कूल सच पुछ सां सिंध जी प्राइमरी तइलीम जो वॾो बेड़ो ॿुॾो आहे, उस्ताद वॾो परेशान आहे। माना सम्झो त असांजे मथां हिकिड़ा सूबेदार प्राइमरी उस्ताद जे मथां मुसलत कया विया आहिनि। जेका असांजे स्कूलनि जी इनरोलमेंट हुई उहा ख़तमु थी वई आहे ऐं प्राइमरी उस्ताद खे ईअं सम्झो त हिकिड़ो ग़ुलाम बनायो वियो आहे। दुनिया जी तरक़ी जी राज़ ई आहे प्राइमरी। तव्हां महिरबानी करे प्राइमरी उस्ताद जी इज़त करियो। हुकूमत खे अपील आहे त प्राइमरी उस्ताद खे तव्हां फैसिलिटेट करियो, उनखे मराव थो ॾियो। आउं त चवां थो प्राइमरी उस्ताद खे 17 बि ॾियो, 18 बि ॾियो, 19 बि ॾियो, 20 बि ॾियो। उन खां सवाइ सिंध तरक़ी कॾहिं कोन कंदी। तव्हां उस्ताद जी इज़त करियो, प्राइमरी उस्ताद जी इज़त करियो। ख़ुदा जी कसम त ॾिसो प्राइमरी उस्ताद तव्हांखे किथे तलीम मथे पहुचाए ॾे। असांजे स्कूल में का बि सहूलियतूं कोन आहिनि, ॿारनि जे लाइ न को फर्नीचर आहिनि, न को वॉशरूम आहिनि। सिंधी तइलीम ते वॾी में वॾी बचत सिंधी तइलीम जी आहे। अफ़सोस सां चवणो थो पए त हींअर हिकिड़ो इदारो आहे उन रिपोर्ट ॾिनी आहे त करप्ट इदारो सिंधी तइलीम खातो आहे। अदा उस्ताद वीचारो सिर्फ़ु पकड़ थो वञे। ये जेके बजटूं आहिनि उस्ताद जे हथ में न आहिनि, इहे डीडीओ जे हथ में आहिनि, इहे सेक्रेटरी जे हथ में आहिनि, इहे मिनिस्टर जे हथ में आहिनि, इहे डायरेक्टर जे हथ में आहिनि, इहे जीओ जे हथ में आहिनि, इहे प्राइमरी उस्ताद जे हथ में कोन्हे। के दोस्त मूंखे ॿुधायो त 14 साल में 300 अरब खां वधीक तइलीम खाते में माना ख़र्च थी चुका आहिनि। तव्हां ॾिसो स्कूल में फी करे कुझु न आहे। अॼु पोइ असांखे इहे इल्ज़ाम पिया लॻनि। ऐं मिनिस्टर साहिब खे गुज़ारिश कंदुसि, सेक्रेटरी साहिब खे गुज़ारिश कंदुसि, तूं असां उस्ताद जी नुमाइंदनि खे विहार, उस्तादनि खे विहारे पॉलिसी ठाहियो न त ॾिसो कीअं सिंधी तइलीम सुधरंदी। तव्हां एयर कंडीशन रूमनि में वेही हिते वेही चलो हीअं करे चइबी माना हाणे वरी नओं सिस्टम वरी उस्ताद जे मथां वरी गज़टेड माण्हू खां उस्ताद मुक़ररु थियो। असां सॼो उस्ताद जो कबूल हाणे कोन करासीं।
असां चाहियूं त सिंधी उस्ताद जी इज़त कयो, जे न कंदो त असां मजबूरन असांजो जमहूरियो हक़ आहे एहतिजाज करणु, असां एहतिजाज कंदासीं। उन खां पोइ असांजा जेके रिटायर उस्ताद आहिनि, तव्हां ग्रुप इंश्योरेंस हर महीने असां खां कठो था, उहो असांखे नथो मिले, छो था ॾियो, असांजो हक़ आहे, मदद मिले। ऐं बेनुल फज़ तव्हां सीनियर मौक़ा वठो, बेनुल फज़ असांजो कटे थो, वरी उहो उख्तियार वञे डीसी रेवेन्यू वारनि खे आहे। ही केॾो ज़ुल्म आहे, केॾी नाइंसाफ़ी आहे सिंध जे उस्ताद सां। बाबा इहो तव्हां तइलीम खाते ऑफिसर खे ॾियो न, इहो हुन किताब छो न इहो ठाहियो। काफ़ी सारा अहिड़ा मसइला असांजी टीचर्स कोटा आहे। ॾिसो पुलिस वारनि खे मूंखे दोस्त खे मोकिलिया त पुलिस वारनि खे बि माना गैरेज मार्कूं बंदि थियूं, हुनजी औलाद इहा जॾहिं हो इंटरव्यू ॾींदा आहिनि। असां चयो त हुकूमत चई दफ़ा वर्ल्ड बैंक जो शॉर्ट कोटा न को MP आहे, न को मिनिस्ट्री आहे, न को CM आहे। इन करे असां अव्हांखे हाणे कोटा कोन ॾींदासीं, कोटा सिस्टम ख़तम थी वियो आहे। चलो ठीकु आहे, इहा असीं मञूं था, पर उस्ताद जी औलाद किथां हली? असां चऊं था जॾहिं हो बीहे था इम्तिहान में त घटि में घटि उस्ताद जी औलाद इहो त महिरबानी कयो, उनखे 25 ग्रेस मार्कूं त ॾियो न, त जी उस्ताद जी औलाद उनजी सारो औलाद आहे, त वाह त पघार एतिरे ॾियो जंहिंमां उस्ताद जो पहुचायो उहो बुराई कोन थी। ही महांगी दौर लॻो पियो आहे। तव्हां सेक्रेटरी मुलाज़िम जी 100% ड्यूटी असां अलाउंस वधाए छॾियो। वज़ीर असांजा भारत का जेतिरा न आहे, CM हाउस जा मुलाज़िम उन जा पघार वधाए छॾिया। वरी ॿिया डॉक्टर साहिब आहिनि, उनखे डिज़र्ट अलाउंस हुयो था। मुंहिंजे थर जे उस्ताद हिकिड़ो कयो, मुंहिंजे कोस्तान जे उस्ताद हिकिड़ो आहे। असांखे त उनखे जेके परे परे शइ मुल्क था वञनि उनखे उहे मराद मिलणु घुरिजनि जेके ॿियनि खे ॾियो। काफ़ी सारा मसइला आहिनि उनजे हलनि जा सदर मुंहिंजा मर्कज़ी असांजे घर जो मसइलो थी वञे त पोइ असां मजबूर थी आख़िर में इंतिहाई क़दम खणी तइलीम जी तालीम जी बलान करे सघूं था, पर अञा असांजी हक़ न आहे। मूंखे उमेद आहे हुकूमत सिंध वज़ीर तइलीम साहब सुलझियल माण्हू आहे, वॾो दानिशवर माण्हू आहे, सेक्रेटरी साहब वॾो दानिशवर माण्हू आहे, सुलझियल माण्हू आहे। हुनखे शायदि को अहिड़ो दोस्त सिंधी उस्ताद जो शादी केस अॻियां रखी न सघनि, सम्झाए आउं सम्झनि न सघनि, या त साईं जवान खां सिर्फ़ु हुन पंहिंजे ज़ाती मक़सद माया उस्ताद जो केस न रखियो अथनि। असां गुज़ारिश था करियूं त 28 तारीख़ खां अॻे असांखे भॼे घुराए ॿुधो, असांखे नोटिफिकेशन ॾियो। नोटिफिकेशन मीटिंग थींदी, नोटिफिकेशन खां सवाइ असां चार्टर जमा ते एग्री मरी ईंदासीं, कोन वञींदासीं। कैसे नोटिफिकेशन ॿुधो भाई मीटिंग जॻह ते आ जाओ, नौजवान उस्ताद खे जटावा अपन का भर्ती करियो, उस्ताद जी के नौजवान उन्हीं पघारूं जारी करियो। ऐं सर्विस स्ट्रक्चर छोड़ो साईं सकलम को ॾेखारियो आहे। सर्विस स्ट्रक्चर खां बिना पीढ़ खां बिना छित बि केॾा ॿुधो, ही त ज़ुल्म आहे, ये ॾाढी पाप आहे। बाक़ी 14 करोड़ जी पोस्ट तव्हां रखो न रखो, अॻे माजी में तव्हां असांखे 16 स्कूल जी मराद न कयो, तव्हां प्राइवेट स्कूल किथे असांजी पोस्ट हुई 16 स्कूल जी, वरी प्राइवेट स्कूल असां वरितो। हुकूमत सिंध माई बाप आहे। पोइ हेवल चवंदा इहो वज़ीर आहे, इहो किथे आहे, सेक्रेटरी साहब मिनिस्टर फलाणो किथे आहे, कुझु कोन्हे। एजी सिंध वॾो बदमाश आहे। ऐं सिंध जो उस्ताद इहो गुज़ारिश थो करे असांखे एजी जेके डिस्ट्रिक्ट अकाउंट ऑफिसर उनखे बि असांखे सुधारणो पवंदो, उनजो पाण वारो असीं उनखे कोन छॾींदासीं। जिते उस्ताद रिटायर महीने जा महीना उनखे तव्हां हलायो थो, जेको रिटायर पैसा ॾींदा तयारु कोन्हे। इहो नमूनो असांजी पघार ॾियो। अच्छा, प्रोमोशन जो प्राइमरी मां HSC जेका मूंखे ख़बर आहे त को अञा अहिड़ो पॉलिसी आई हिकिड़ो कोन्हे प्रोमोशन ख़तमु कया विया आहिनि, या दोस्तनि खे शायदि गलत खे ॿुधाए प्रोमोशन प्राइमरी खां HSC हलनि पिया, जेके नथी गवर्नमेंट ॾे त असांजो हक़ अची वॾनि में कॾहिं कोन थियंदी। पंहिंजे हक़ त हाणे 10-15 कोन थी पोइ इहे दोस्त धड़ा ॿुधी तासिर करे उनजी मर्ज़ी आहे। असां धड़ा ॿुधी न, असां सिंध जे उस्ताद खे जे मसइलनि जे लाइ, असांजी सिंध जी तालीम जे लाइ उस्ताद खुशहाल त सिंध खुशहाल। उस्ताद सिंध जो उस्ताद खुशहाल त सिंध खुशहाल। जेकॾहिं उस्ताद खुशहाल न आहे, ख़ुदा जी कसम सिंध खुशहाल कोन थींदी। उन लाइ हुकूमत खे अपील थो करे, असां बि अॼु जा चङा आहियूं,
असां तयार हो तो उनकी मास्टर करे समझो सिंध जा उस्ताद अगे पंहिंजे राज्य जा फैसला कंदा हुआ पुराने ज़माने में तव्हां यादि हूंदो पोइ बि चङा मुड़ुस उस्ताद हूंदा हुआ ऐं अॼु बि अलहमदुलिल्लाह आहे त हर को ॼाण वरी उस्ताद खे चोर करे उस्ताद खे जी इज़त तव्हां पाण घटायो पर उस्ताद शाबाश उस्ताद खे जज बि रोज़ उस्ताद जे मथां फाइल मिस्टेक वारा बि रोज़ उस्ताद जे मथां और ॿिया अदालत में सभु जिते भीख लॻी पई आहे टे ॾींहं वारा ॾींहं जो ॿारहें बजे खां पोइ ईंदा जियो राति जो वेंदा ऑफिस में जियो राति जो वेंदा ॾींहं में तय कोन भाऊ उते पैसा न वठनि सेक्रेटरी में जो के मां चयो ऑफिस अचे पर ॾोहो बि उस्ताद कयो आहे मञा थो असांजी बि कोताही हुजूं पर एतिरो असांखे ज़ुल्म न कयो असांखे बाग़ी न ठाहियो उस्ताद जी इज़त करियो उस्ताद खे ख़ुशहाल करियो सिंधो ख़ुशहाल थिए थी उस्ताद खे वधि खां वधि महारात ॾियो उस्ताद जी पघार वधायो हेड मास्टर लाइ हिन अफ़जल जे दौर खां 60 रुपया यार और सजी संद के ॿुधे बि सजी संद जा उस्ताद ॿुधनि पिया 60 रुपए में मिला हिन दौर हिन महांगाई दौर में छा जो उस्ताद हेडमास्टर ओ स्कूल संभालींदो ख़ुदा एॾो ज़ुल्म न करियो पाइजूं MPA सब मरातो वधायो था वो महांगाई थी है पगार वधायो भी उस्ताद चलो ही मुल्क के सुधरदो कौम के सुधरदी जॾहिं उस्ताद ख़ुशहाल हूंदो जॾहिं तइलीम वधंदी तइलीमी शरह वधंदी असां न जा हिमायती मिनिस्टर शेखर साहब जा पर जी सिध वधंदी सिध पर इहो साईं खे चवंदुसि साईं उस्ताद ख़ुशहाल त सिधो ख़ुशहाल इन जो पढ़ी सिंध वधी कोन उन जा उस्ताद जी माली खे करियो असां मसला हल करियो इंशाअल्लाह ऐं तव्हां सभिनी खे दोस्तनि खे इहो हदफ़ थो ॾियां पंहिंजे तंज़ीम माउ जो हथ मथे करो 28 तारीख़ के इंशाअल्लाह हर सिंधी उस्ताद कराची प्रेस क्लब ॿुधो हथ मथे कई ताइद करियो इंशाअल्लाह तव्हांजा महिरबानी इलाही टाइम अचे थो मक़सदु इहो